फ़क़ीर साईं तव्हांजो नालो छा आहे? फ़क़ीर शौकत अली साईं। बिस्मिल्लाह। फ़क़ीर शौकत अली साईं तव्हां ज़ात जा केरु आहियो? मां पाण जते ई आहियां साईं, हितां दरगाह जा सूफ़ी विरागी आहियूं, ख़िदमतगार आहियूं, ड्यूटीदार आहियूं। बिस्मिल्लाह। तालिब किथां जा आहियो? तालिब बाब मीरल साईं जा। बिस्मिल्लाह। महबूब साईं हिन शहनशाह जे बारे में, अलाह वारे जे बारे में ॼाण ॾियो। हिन अलाह वारे साईं जो नालो छा आहे ऐं किथां आयो? ही साईं दरगाह मोहम्मद शाह लधणी आहे, मोहम्मद शाह लुधियानवी, असली मोहम्मद शाह लुधियानवी। पोइ शहनशाह सां शहनशाह जी दरगाह, शहनशाह जी दरगाह, पोइ साईं जी शहनशाह जे नाले सां दरगाह मशहूरु आहे। बाक़ी नालो साईं जो इस्म मुबारक जेको आहे मोहम्मद शाह लुधियानवी आहे असली नालो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ऐं हिन बादशाह जो जेको आहे रंग सुभान अल्लाह जो आहे, तंहिंजे करे असां इन जे करे जो हीअ हाज़िरी भरी आहे। असां फ़क़ीर गुलाम नबी जमाली साईं बि मौजूदु आहे, उनजो बचिड़ो बि आहे ऐं मूंखे बि पंहिंजो बचिड़ो पुटु साण आहे। त ॿुधण वारा सभु नाज़रीन, तव्हांजे हे जेको ॼाण ख़ातिर हिन अलाह वारे सरदार जो, शहनशाह जो रोज़ो मुबारक दीदार असां भरियो आहे। इनशा अल्लाह तव्हां ॾिसी मज़ो वठंदव। हीअ असांजी साईं जन जी मज़ार मुबारक आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। या अली मदद। इनशा अल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो में तव्हां सां गॾु हूंदासीं।